दोस्तो हलण वारा जेको आहे मिठल खे सटको भलो ॾींदा आहिनि, खणी वेंदा आहिनि ऐं कुझु माण्हू ॾिसी वठंदा आहिनि, उहे ईअं ॿुधाईंदा आहिनि त फलाणा ॻोठ मां खणी आया हिन खे। अहिड़े हिसाब सां हाणे रहज़न खे जेको आहे न शक आहे त इहो कंहिं ॿधो आहे। उन जेको ठारे ॾिठो त उहे नवां माण्हू हुया ऐं शाहनवाज़ ख़ान इन शक खे पक में ज़ाहिर कंदो, चवंदो इहो मंसूर खान जा माण्हू आहिनि जेको ॿधल आहिनि मुराद सां ऐं उहे तव्हांजा माण्हू खणी आया आहिनि त मिठल खे खणी आया आहिनि। अहिड़े हिसाब सां कसम खणंदो रहज़न, चवंदो मां हाणे हिकिड़ो बच्चो ई कोन छॾींदुसि जेको आहे मुराद वारनि जो। ऐं दोस्तो अचण वारा एपिसोड ॾाढा ज़बरदस्त ऐं बहितरीनु ऐं सनसनी खेज़ थियण वारा आहिनि। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त दुलाब में हाणे ॾिसो तव्हां तमामु जल्द सोढल खे बि ख़बर पइजी वेंदी पोइ न छा थी रहियो आहे ऐं सोढल पोइ ओॾे पुॼण जी कोशिशि कंदो। फ़िलहालु त सोढल मज़ा थो वठे जिते रहियल आहे, सुकून लॻो पियो अथसि, को टेंशन न अथसि। ऐं दोस्तो इहो ॿुधाईंदो हलां त हाणे शाहनवाज़ ख़ान वॾो फ़ाइदो खणंदो, ॿिन्ही धुरियुनि जो जहिड़ो तबाहु बर्बादु करे छॾींदो ऐं ककर वारा त हाणे अञा ज़िद ते अची विया आहिनि, मंसूर खान सां बि ज़िद ते अची विया आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो, तव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट एपिसोड में। महिरबानी करे जे वीडियो सुठो लॻो त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं हिन जी लिंक दोस्तनि ताईं शेयर कंदा ऐं टिकटॉक ते बि फॉलो कंदा। अल्लाह हाफ़िज़।